अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युضलिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युह्बिबुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम वबल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल की मोहब्बत सा आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इज़्ज़त एहतराम इंतहाई जी कदर जी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों एवं बुजुर्गों, तवयसा अज हिन गोठ बाजीतपुर जे अंदर हिन सालाना अजीम शान शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस जे उन्वान सा मुनक्किद कियल अज जे हिन प्रोग्राम में बिरादर मुकर्रम
बिरादरम मोहम्मद सलीम मंगरियो साहब जन जी दावत अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने जी नीयत सां गॾु थियो हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरीअ खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। तकरीबन सुबह जो 9 बजे का प्रोग्राम हलियो आ, शाम जा 4:30 बजा थियन पिया। अञा मूंखां पोइ हज़रत मौलाना असदुल्ला हैदरी साहब जन उहे भी मौजूद हैं, उन्हनि जो भी ईमान अफरोज़ बयान थींदो। मां बग़ैर कंहिं तमहीद जे डायरेक्ट पंहिंजे उनवान ते अचां पियो। अवां दुनिया ते नज़र कंदो, दुनिया जे अंदर तहां के खोड़ सारा आशिक, खोड़ सारा इश्क, खोड़ सारो प्यार ऐं मुहब्बत नज़र ईंदो। इंसान जी हिकड़ी तबीयत ऐं हिकड़ो मिजाज है। इंसान सोचींदो आ, आशिक सोचींदो आ या प्यार मुहब्बत करण वारो सोचींदो आ त काश हीअं थी पए हा, यार हीअं थी पए हा, या वरी हीअं थी पए हा। हे अजीम शान इज्तिमा है। हिन इज्तिमा में जेतरा भी साथी वेठा हैं, मूंखे यकीन आ इहे समूरा साथी मिठड़े मुहम्मद करीम जा आशिक हैं। अब ॻाल्हाईंदा हलो तो मां वधंदो हलां। हाणे जेके हुजूर जा आशिक वेठा हो पंहिंजा ॿई हथ फिज़ा में त बुलंद खणो मां ॾिसां। माशाअल्लाह। हाँ, को हुजूर सां इश्क करण वारो साथी हुजे, प्यार करण वारो साथी हुजे, मुहब्बत करण वारो साथी हुजे। कॾहिं पंहिंजे मुंहं सां वेही करे सोचे इंसान दिल में ख्याल ईंदो आहे, ख्याल अचे त यार काश मां हुजूर जे ज़माने में पैदा थिया हां, मां हुजूर जे हथन मुबारकन ते बैयत करे पंहिंजे आका जी गुलामी कबूल किया हां। काश के मां हुजूर जे ज़माने में पैदा थिया हां, मां हुजूर जे खत्मे नबूवत वारे चेहरे जा दीदार किया हां। काश के मां हुजूर जे ज़माने में पैदा थिया हां, मां डायरेक्ट अल्लाह जे महबूब नबी जे पाक ज़ुबान मां अल्लाह जो पाक कुरान ॿुधा हां। काश के मां हुजूर जे ज़माने में पैदा थिया हां, मां हुजूर जे कढ निमाज़ू पढ़ा हां, हुजूर खां कुरान सिखा हां। काश के मां हुजूर जे ज़माने में पैदा थिया हां, मां सफर बे आमिना जे लाल सां गॾु किया हां, हज़रम बे मदीने जे मीर सां गॾु हुजा हां। काश के मां हुजूर जे ज़माने में पैदा थिया हां, मां अल्लाह जे महबूब नबी जा नालैन मुबारक ठाया हां, खड़ा हां, साफ किया हां, हिफाजत किया हां। अल्लाहु अकबर कबीरा। आशिकन के कने कने दिल दिमाग में यह ख्याल ईंदा है। बाज़ीदपुर वारा मारे तवज्जो कजाएं, किताबन जे अंदर अचे थो हुजूर जो प्यारो सहाबी हजरत मिक़दाद रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकड़े दिहाड़े वेठो हो, महफिल हुई, मजलिस ही, हुजूर जो विसाल थी वियो, हुजूर फानी जहान के छॾे वियो। हिकड़ो अल्लाह जो बानो उन महफिल ए मजलिस में आयो ए उन अची करे ये सागा जुमला चया जेका मां जुमला अव्हां जे सामू बयान किया हैं। त काश के मां हुजूर जे ज़माने में पैदा थिया हां, कुछ वक्त पहिरियां मुंहिंजी विलादत थी हा, मां हुजूर जी ज़ियारत किया हां। अल्लाहु अकबर। बाज़ीदपुर वारो जॾहिं हज़रत मिक़दाद रज़ी अल्लाह ताला उन अल्लाह जे बाने जे ज़ुबान खां इहे ॻाल्हियूं ॿुधियो, हज़रत मिक़दाद कावड़ में अची वियो, गुस्से में अची वियो। अल्लाहु अकबर। के पुछण वारे पुछो, साईं उन ॻाल्हि त ठीक कई आ, मोहब्बत जी तकाज़ा है, उन पंहिंजी मोहब्बत बयान कई आ। अल्लाहु अकबर। साईं तहां कावड़ छो कई, तहां गुस्सो छो कयो? तवज्जो कजाए बाज़ीदपुर वारा। हज़रत मिक़दाद फरमायो, अल्लाह जा बानो हुजूर जे ज़माने में त अबू जहल भी हुयो। तवज्जो आहे,
गाल के समझो हुजूर जे ज़माने में अबू जहल भी हो, हुजूर जे ज़माने में अबू लहब भी हो, हुजूर जे ज़माने में उतबो ऐं शैबो भी हो। अल्लाहु अकबर। उन्हनि वॾा वॾा मिसाल ॾिठा करे अबू जहल जे हथनि में पथरियूं कलमो पियूं पढ़नि, कॾहिं गोह अची करे मुंहिंजे आका जे मथां कलमो पई पढ़े, करे मुंहिंजो आका आंगुर जो इशारो पियो करे, चंड टुकड़नि में तक़सीम पियो थी वञे। अल्लाहु अकबर। हज़रत मिक़दाद फरमायो उन्हनि त मोजिज़ा बि ॾिठा, अखियुनि सां ॾिठा, कननि सां ॿुधा, उन्हनि बि हुजूर जे चेहरे जा दीदार कया, ज़ियारत कई, पर इस्लाम जे नूर सां मुनव्वर न थिया। अल्लाह जा बाना तहां अल्लाह जो शुक्र अदा कयो जो परवरदिगार तहां के मुसलमाननि जे घर में पैदा कयो, तहां जो अब्बो भी मुसलमान, तहां जी अम्मा भी मुसलमान। अल्लाह जो शुक्र कयो जो अल्लाह तहां जे सीने के कुरान जे नूर सां मुनव्वर करे छॾियो आ। अल्लाहु अकबर। इन इश्क जो केर मुकाबलो। हाणे को नबी अचणो कोने, हाणे को सहाबी थियणो कोने, हाणे क़यामत जे सुबुह ताईं असां जहिड़ा गुनहगार पया हलंदा, कुरान पढ़ंदा, हुजूर जी उम्मत खे ॿुधाईंदा। अल्लाहु अकबर। मारे तवज्जो कजे, मां बारहा चयो आहे मुसलमानो, हाणे जेकॾहिं मोहब्बत सिखणी अथई, प्यार सिखणो अथई, इश्क सिखणो अथई, अक़ीदत सिखणी अथई, इनकिसारी सिखणी अथई, त रब्बे मोहम्मद जो कसम मुंहिंजे आका जे सहाबा जे पाक ज़िंदगी जो मुतालो कर। मुझो साईं मदीने जी सरजमीन साईं आरामी हिन, साईं ख्वाब ॾिठो, साईं जे जिस्म तरतीब चादरू हिन एहराम जूं, साईं काबतुल्लाह जो तवाफ था कन। मारे तवज्जो कजाए, साईं जी अखि मुबारक खुली वई, मुझे आका पंहिंजो ख्वाब पंहिंजे सहाबा सां बयान कयो त मां मोहम्मद करीम ख्वाब ॾिठो आहे, मां काबतुल्लाह जो तवाफ थो कयां, उमरो थो कयां। अल्लाहु अकबर। वॾी लंबी जुदाई ही, सहाबाए किराम जे दिल में भी काबतुल्लाह जी मोहब्बत हुई, उहा मोहब्बत निकरी आई। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं काफी टाइम थी वियो, मक्के हलिया न हो, काबतुल्लाह जो तवाफ कयो कोन्हे, साईं उमरो कयो कोन्हे, साईं सफा मरवे जी डोड़ कई कोन्हे, मकाम इब्राहिम ते नफिल पढ़ो कोन्हे, साईं हजरे अस्वद के बोसो ॾिनो कोन्हे, साईं ज़मज़म जो पानी पीतो कोन्हे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं हलो तो हलो मक्के जी सरजमीन ते, साईं काबतुल्लाह जो तवाफ करे अचो, उमरो करे अचो। जने सहाबा मशवरो ॾिनो, मारे तवज्जो कजाए, साईं जन भी तैयार थी विया, सहाबा तैयार थी विया, मदीने खां निकता, जने हुदैबिया जे मकाम ते आया। अल्लाहु अकबर कबीरा। हुदैबिया जे मकाम ते आया, मक्के जे मुशरिकन मुझे आका जो रस्तो रोकियो, मुसलमानन जो रस्तो रोकियो, सहाबा जो रस्तो रोकियो, न छोड़ींदासे। मुझे आका फरमायो असां विहण न आया हो, जंग जे लाइ न आया हो, छेड़े जे लाइ न आया हो, असांजी खालिस नियत आहे उमरो करणो आहे, काबतुल्लाह जो तवाफ करणो आहे। इजाजत ॾियो काबतुल्लाह जो तवाफ करे वापस हलिया वेंदासे। वरी तवज्जो कजो, काफरन जो मुज़ाकरात थींदा, ता हिते सुलह हुदैबिया, हुदैबिया जे मकाम ते वेहो। हिनन पंहिंजे तरफ खां हज़रत उर्वह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला के नामज़द कयो त तू वञ मुसलमानन जे नबी सां मुज़ाकरात कर, टेबल टॉक कर। हज़रत उर्वह बिन मसऊद अञा मुसलमान कोन थियो हो। बाज़िदपुर वारा तवज्जो कजाए, हज़रत उर्वह बिन मसऊद हुदैबिया जे मकाम ते आयो। जॾहिं हुदैबिया जे मकाम ते आयो, हज़रत उर्वह बिन मसऊद फरमाए थो त मां अजीब मंज़र ॾिठो। जेके जागो था सुभान अल्लाह चओ। अञा मां स्टार्ट थियो ई कोने, मां बारहा चयो त बाबा इंजणियूं ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी पेट्रोल वारी, ॿी डीजल वारी। पेट्रोल खे हणो चा ॿी स्टार्ट छिक बाबा, असां डीजल इंजन बाबा जेसिताईं स्टार्ट थियो। हाँ साईं थकिया त न आहियो जी। जेका जेका मोहब्बत सां वेठा हो, मोहब्बत सां गजी त चओ सुभान अल्लाह। हां छो त मूंखे पूरो कलाक मुंहिंजो वॉइस पूरो करणो आहे इंशाअल्लाह। अञा तकरीबन मूंखे 16 17 18 मिनट थिया आहिनि, अञा मंज़िल पई आहे, इंशाअल्लाह निभाईंदो। हां मारे तवज्जो कजाए, हज़रत उर्वा बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो मां हुदैबिया जे मकाम ते आयो,
मां अजीब मंजर डिठो, अजीब मंजर डिठो, अजीब मंजर डिठो। ओ बाजीदपुर वारा हजरत उर्वा बिन मसूद फरमाए थो जरे बिनी जहान जो सरदार पानी सा वुजू पियो करेन, आका जे जिस्म अतर ता वो पानी जुदा थी करे, अना जमीन ते किरे न पियो, धरती ते किरे न पियो। अल्लाहु अकबर कबीरा, मिट्टी ते किरे न पियो। सहाबाए किराम उन पानी जे मथा झपटी पा पवे, सहाबा उन पानी के खणी करे वो पानी पंहिंजे जिस्म ते लगाइन पिया, पंहिंजे जिस्म ते मलिन पिया। वाह सहाबा, तहांजे शान जो केर मुकाबलो कंदो, तहांजे मर्तबे जो केर मुकाबलो कंदो, तहांजे फजीलत जो केर मुकाबलो कंदो। ओ बाजीदपुर जा गयूर मुसलमानो, रब्बे मोहम्मद जो कसम, सहाबा के अल्लाह एडो वडो रुतबो इया को न दिनो, एडो वडो शान इया अता को न कयो, एडी वडी फजीलत इया अता को न कई। सहाबा जो अब्बो बे आका जे कदमन ता कुर्बान करे छो, पंहिंजी अम्मा बे आका जे कदमन ता कुर्बान करे छड़ी, पंहिंजी घरवारी औलाद में आका जे कदमन ता कुर्बान करे छड़ी, पंहिंजी जिंदे जान में अल्लाह जे महबूब नबी जे कदमन ता कुर्बान करे छड़ी। अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो इस्लाम जो इब्तिदाई ज़मानो आ, जनाब अबू बकर सिद्दीक मुझे आका जे खिदमत में आयो। फिदा का बी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझे आका, मुझो अब्बो तहां ते कुर्बान, मुझी अम्मा तहां ते कुर्बान। सही मुझी दिल थी चे अज मां अबू बकर सिद्दीक काबतुल्लाह जे दरवाजे ते बिही करे इन मक्के जे मुशरिकन खे, मक्के जे काफरन खे तौहीद जो पैगाम दिया, अल्लाह जो पैगाम दिया, कुरान जो पैगाम दिया। सही मुझी दिल थी चे अज मां खुले आम काबतुल्लाह जे दरवाजे ते बिही करे इन कुरान जो खुतबो दिया। तवज्जो कजाए बाजीदपुर मारा, मुझे आका इजाजत दीनी, जनाब अबू बकर सिद्दीक काबतुल्लाह जे दरवाजे ते आयो, मक्के जे मुशरिकन सा मुखातब थियो। ओ मक्के वारो ए काबतुल्लाह पुतन सा भरे छड़ियो थव, लात भी पयो आ, मन्नात भी पयो आ, उज़्ज़ा भी पयो आ, हबल भी पयो आ। ओ मक्के वारो ये पुत सजदे जे लायक न थव, ये पुत इबादत जे लायक न थव। ओ मक्के वारो इबादत जे लायक अकेलो अल्लाह हुआ, हाजत रवा अकेलो अल्लाह हुआ, मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हुआ। मारे तवज्जो के जाए जरे मक्के जे मुशरिकन कुरान जो पैगाम बुधोन, तौहीद जो पैगाम बुधोन, गावल जी प्या, दमिर जी प्या। जनाबे अबू बकर सिद्दीक के दाढ़ी मार दिनो, दाढ़ी मार दिनो। सैयदना अबू बकर सिद्दीक बेहोश थी वियो। किताबन जे अंदर अचे थो चेहरो मुबारक जख्मी, बाहू मुबारक जख्मी, हथ मुबारक जख्मी, सीनो मुबारक जख्मी, जंघू मुबारक जख्मी, पैर मुबारक जख्मी। जनाबे सिद्दीक अकबर के बेटे घर खड़े आया, बेहोश जो आलम हेना अब्बो बीठो आ, हेना अम्मा बीठी आ। अब्बे जे हथ में खीर जो गिलास, अम्मा जे हथ में पानी जो गिलास आ। जने जनाबे सिद्दीक अकबर जी अख खुली न, अब्बो थो चे ओ मुझा बच्चा खीर जो ढुक पी जाए, अम्मा थी चे ओ मुझा बच्चा पानी जो ढुक पी जाए। पर कुर्बान वना जनाबे सिद्दीक अकबर जे इश्क तो, प्यार तो, मोहब्बत तो। चमने लगो ओ मुझा बाबा, ओ मुझी अम्मा, मुझो आका का थे आ, मुझो महबूब का थे आ, रहमतुल लिल आलमीन का थे आ। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। चौन सुभान अल्लाह। मुझो आका का थे आ, आमिना जो लाल का थे आ, अल्लाह जो महबूब नबी का थे आ। अबो चवण लगो बच्चा उन यार जे करे ते हे हाल थियो थई, अञा मुड़े न थो। हे खीर जो ढुक त पी, पानी जो ढुक त पी। तवज्जो कजाए बाजीदपुर वारो, तू जो ईमान ताजो थी पवंदो। सुनी अबू बकर सिद्दीक जे जुबान जा जुमला। चवण लगो ओ मुझा बाबा, ओ मुझी अम्मा, मां अबू बकर सिद्दीक ते खीर जो ढुक पी
तेसी ताई हराम, पानी जो ढुक भी तेसी ताई हराम। जैसी ताई अबू बकर सिद्दीक पंहिंजे आका जे वज़ुहा वारे चेहरे जो दीदार नथो करे। अल्लाहु अकबर। मालूम क्यों वियो वक्त मुख्तसरा, हेड़ा अबो हेड़ा अम्मा, घुमण जड़ो भी कोन हो। अल्लाह जो कसम पैर जमीन ते गिसकाइंदो गिहलींदो गिहलींदो दरबारे नबूवत में आयो, दरवाजो खड़कायो वियो, मुझे आका दरवाजो खोलियो। अरे तवज्जो कजाए, किताबन में जदो जने मुझे आका जी नजर आई निगाह। अब दुनिया में को शागिर्दा पंहिंजे उस्ताद के ॾाढो प्यारो आहे, को मुक्तदी आहे इमाम के ॾाढो प्यारो आहे न, को मुरीदा मुर्शिद के ॾाढो प्यारो आहे न। मारे तवज्जो कजाए, सुने अबू बकर सिद्दीक जो इमाम बि आमिना जो लाल पान हो। आए को सुभान अल्लाह चवण वारो। सुने अबू बकर सिद्दीक जो उस्ताद बि आमिना जो लाल पान हो। रब्बे मोहम्मद जो कसम जनाबे सिद्दीक अकबर जो मुर्शिद बि मदीने जो मीर पान हो। आका जी नजर सुने अबू बकर सिद्दीक ते पई, सजन जी अखिन मां ज़ारो कतार नीर पिया हलन। मारे तवज्जो कजाए, नीर पिया हलन। तवज्जो सजन सुने अबू बकर सिद्दीक जे करीब आया। किताबन में चेतो सजन जनाबे अबू बकर सिद्दीक के पंहिंजे ख़त्मे नबूवत वारे सीने सां लगायो। हदीस शरीफ जे किताब में मुझे आका जनाब सिद्दीक अकबर जी पेशानी ते बोसो दिनो। इन वक्त मुझे आका रब का दुआ घुरी। मुझे आका जे पाक जुबान जा पाक लफ्ज अल्लाहुम्मा अइज़िल इस्लाम बि उमर इब्न अल खत्ताब औ बि अमर इब्न हश्शाम। ओ मुझा करीम अल्लाह, ओ मुझा रहीम अल्लाह, ओ मुझा हन्नान अल्लाह, ओ मुझा मन्नान अल्लाह, ओ मुझा वासिउल मग़फ़िर अल्लाह, ओ मुझा अल्लाह ज़ुल्म जी इंतहा थी वई, जबर जी इंतहा थी वई। ओ मुझा अल्लाह करे मां मोहम्मद करीम जे मथा कचरा उछलाया था वजन। ओ मुझा अल्लाह करे मां मोहम्मद करीम के ओझरी में बंधो क्यों वने। ओ मुझा अल्लाह करे मां मोहम्मद मजे खत्मे नबूवत वारे बदन ते पथराव तो क्यों वने। ओ मुझा अल्लाह करे मुझे उस्मान ज़िन्नूरैन के रसन में जकड़ियो थो वने। ओ मुझा अल्लाह करे मुझे अली जो घेरो तक थो कयो वने। ओ मुझा अल्लाह करे मुझी सुमैया के डाचन सां बदी करे टुकड़न में तकसीम थो क्यों वने। ओ मुझा अल्लाह अज मुझे अबू बकर जो है हाल। ओ मुझा रब हाने त मेहरबानी करन। अल्लाहुम्मा अइज़िल इस्लाम बि उमर इब्न अल खत्ताब औ बि अमर इब्न हश्शाम। ओ मुझा अल्लाह इस्लाम जे वकार जलाल, इस्लाम जे वलवले जलाल, इस्लाम जे दबदबे जलाल, इस्लाम जी इज्जत जलाल। ओ मुझा अल्लाह कुरान जो पैगाम दर दर घर घर पहुंचाइण जलाल। ओ मुझा अल्लाह या अबू जहल के मुसलमान कर, या खत्ताब जे पुत्र उमर के मुसलमान कर। अल्लाहु अकबर। अल्लाह पंहिंजे महबूब जी दुआ कबूल कई। अल्लाह जनाब अमीर उमर के मदीने जे मीर जे कदमन जो गुलाम बनाए छड़ियो। पर तवज्जो कजाए तो कि अजमत मुस्तफा सिखरी आन सहाबा जे पाक जिंदगी जो मुतालो कर। मौलाना किताबन में चेतो हज़रत अबू सुफियान मुसलमान को न थियो हो। बठे अजमत मुस्तफा ते वाकया बुधाए ताजे ईमान के गरमाए इजाजत वठो। मारे तवज्जो कजाए, मक्के का सफर करे मदीने आयो हुजूर सां मिलण जे लाइ, कुछ गालिन ते ॻाल्हाइण जे लाइ, डिस्कस करण जे लाइ। अल्लाहु अकबर। हजरत अबू सुफियान जी न्याणी अम्मा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह ताला अन्हा मदीने जे मीर जी घरवारी ऐं राणी ही। अबू सुफियान जे इस्लाम कबूल करण जो वाकयो बि अजीब आहे। जने साईं फतेह मक्का ते वया लश्कर वठी करे 10,000 सहाबा विहण वारा मुझे आका सां गदा, बार अलग हा और तू अलग हूं। अरे तवज्जो कजाए, जने मक्के जे बाहरा पहुता रात जो सहाबा खीमा खोड़िया। हजरत अब्बास हुजूर जो चाचो हजरत अबू सुफियान के वठी करे जने बाहर निकली आयो मक्के खां। हजरत अबू सुफियान जी नजर ही मुसलमानन जे खीमन ते पई तो उन जे दिल ऐं दिमाग ते इस्लाम जो रोब तारी थी वियो। हेडो मुसलमान जिनके भजाए था कदे उसे हिड्डा हज़ार जो लश्कर। अल्लाहु अकबर। अरे तवज्जो कजाए, साईं जी खिदमत में आयो।
किताबन में जो हजरत अबू सुफियान साईं जे हथन ते बैयत करे कलमो पढ़ियो लेकिन कलमो भव खां पढ़ी रोब पे जियो इस्लाम जो भव का कलमो पढ़ी मोटी आयो बराक सुबह जो अल्लाह इस्लाम के फतह दिनी मुसलमानन के फतह दिनी साईं ताजो वुजू कयो साईं बरकातु नमाज अदा कई साईं फारिग थिया किताबन में चेतो 10,000 सहाबा जो लश्कर वो जो आका मौजूदा मदीने जे मीर फरमायो ऐन बिलाल आएगो सुभान अल्लाह चवण वारो जे जो ईमान घर में उन जी सुभान अल्लाह मोहब्बत वारी ऐन बिलाल मुझो बिलाल काथे आ मुझो बिलाल काथे आ ओ बाजीदपुर जा गयूर मुसलमानो मेरा सोने बिलाल के खबर पई मुझे आका मुखे याद क्यों आ अल्लाहु अकबर सहाबा जे सफुन के चीरी ने सुनो बिलाल मुझे आका जे खिदमत में आयो लब्बैक वसादईक या रसूल अल्लाह लब्बैक वसादईक या रसूल अल्लाह लब्बैक वसादईक या रसूल अल्लाह ओ मुझा आका बिलाल हाजिरा ओ मुझा आका जानिसार हाजिरा ओ मुझा आका वफादार हाजिरा ओ मुझा आका इश्क करने वालो मोहब्बत करने वालो गुलाम हाजिरा तवज्जो के जाए बाजीदपुर जा गयूर मुसलमान मदीने जमीर फरमायो ओ बिलाल ये मक्के जी हुआ धरती आन जे धरती ते तुझे मथा जुल्म जी इंतहा थी वई जबर जी इंतहा थी वई डाढ़ जी इंतहा थी वई ओ बिलाल ये मक्के जी हुआ धरती आन कतल रे ते तोखे किलो भी दो ओ बिलाल ये मक्के जी हुआ धरती आन जे धरती ते तोखे समारियो भी दो ओ बिलाल ये मक्के जी हुआ धरती आन गरम गरम गरा पत्थर तुझे सीने ते रखा विदा सुनो बिलाल सारो कतार रोए थो सारो कतार रोए थो नाम या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मोजा आका हिया उहा धरतिया ओ मोजा सही हिया उहा धरतिया तवज्जो के जाए बाजीदपुर वाला मदीने जे मीर फरमायो ओ बिलाल घबराए न परेशान न थी गमगीन न थी दुखिया दी है पूरा थी व्या अल्लाह इस्लाम के फतह दिनिया मुसलमानन के फतह दिनिया मां मोहम्मद करीम के फतह दिनिया इन्ना फतहना लक फतहन मुबीना इदा जा नस्रुल्लाहि वल फतह वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफवाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिक वस्तगफिरहु इन्नहु कान तव्वाबा चौना सुबहानल्लाह बिलाल अल्लाह इस्लाम के फतह दिनिया बिलाल तवज्जो कर मां मुख्तसर तो क्या मां मोहम्मद करीम जी दिल थी चे बिलाल अज तू काबतुल्लाह जे छते चढ़ी करे बांगत चा एना काफर बैठा बजना हरम पाक में एकड़ो अबू हजरत अबू सुफियान उन सा गड बैठो एकड़े काफर बे के चयो दे मुसलमान जे नबी जा कम त ॾिसो गुलाम के काबे जी छते चाड़ियो थे हदीस जा लफ्ज हैं बाबा काबो असामड़ बे अफजल है ना मक्के वजे मुशरिकन मड़ बे काबतुल्लाह वडो अफजल हो अल्लाहु अकबर मां साथन के चवनो हां हिकड़िया दुनिया वारन जी गुलामी बिया अल्लाह जे महबूब नबी जी गुलामी दुनिया वारन जी गुलामी कबूल करे न जिल्लत खां अलावा बे कुछ न मिलंदो अल्लाह जो कसम पर जगरे मदीने जे मीर जी गुलामी कबूल कने हिन जहान में भी बेड़ा पार तो हुन जहान में भी बेड़ा पार साईं मेराज वईरा तरश ते व्या घुमण जो आवाज पियो चे मुझे आका फरिश्तन का पूछो केजे घुमण जो आवाज आ फरिश्तन फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जमीन ते धरती ते फर्शन ते तहां जो गुलाम बिलाल तो घुमे अल्लाह उन जे कदमन जो आवाज तहां के पंजे अरशन ते तो बुधराए कबूल करे त दिसलो हुजूर जी गुलामी बोलाना तो गोगालन सा कम न थीनो माशिक बाबा ठीक है कम भी करे देखा लैला मजनू जो वाक्य मशहूर है अब बुधो तो लैला मजनू जो वाक्य जी न तो बुधो कुराड़ा हाथ कन जवान चुप के बैठा
लेला पंहिंजे खादिम खलीफ़े के चयो मुझो मजनू हिन पाड़े में रहे तो हे खीर जो प्यालो खणी मुझे मजनू के खीर जो प्यालो पियारे त अच। वो खादिम खणी आयो पुछया कि मजनू केड़ा मजनू माया चे लेला खीर मोकिलियो चे बिस्मिल्लाह मुखे दे प्यालो वरते गुड़ू 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 प्यालो खत्म लकड़ हजम पत्थर हजम प्यालो खाली करे नहीं सवाल बड़ी मेहरबानी बियो ने थियो लेला वरी खीर मोकिलियो हमरा जो मजनू इयो ई आ वरी खीर प्यालो वरी हमरा पीतो बटे ने सो 4-5 ॾींहं गुज़रिया त लेला उन खादिम के चयो त मजनू मुंह जो बे आ या नहीं खीर तो रोज खणी तो ने पियारे दो जे खबर तो भाई मजनू केड़ो आ अने हिय कर अज प्याले में खीर न खणी वन प्यालो खाली खणी वन अने मजनू के चयो त तुजी लेला चए थी त पंहिंजो रतो ऐं पंहिंजो खून हिन प्याले में भरे दे ये खाली प्यालो खणी जो मजनू जी नजर पे के बाची वे खणी आ त खीर पिया जी सबुर कर खीर जा दी पूरा थी गया कि बाकी प्यालो जो खणी आ जी खणी आ लेला त दिन में रत विजी दे खून भरे दे पंहिंजे प्याले में के भाई इते ही भेजाए मां खीर पीण वारो मजनू हां रत ॾियण वारो मजनू फलाणो थई समझो था ना गाल हमरा प्यालो खणी आयो अब लेला मोकलियो कि मुझे लेला तो के छो मोकलियो कि लेला चो त मुझे मजनू के चो त हिन प्याले में पंहिंजो रत विझी दे बाजीतपुर वारा मारे तवज्जो कजाए मजनू उन खादिम के चो त मुझे लेला तो के बुधायो आ तो उनके मुझे जिस्म जे केड़े उज़वे जी रत खपे इहो त न बुधाई मां पुछी चांस चई न इहा बे मोहब्बत जी बेअदबी आ हाने वञ न बस मां सॼे जिस्म मां रथो कढा हर उज़वे मां रथो कढा हिन प्याले में विझां थो मुझे लेला के मुझे जिस्म जे जह उज़वे जी रत खपदी हिन प्याले में मौजूद होदी किताबन में अचे थो मथे जे वारन खां वठी करे पेरन जे तरिन ताईं सॼे जिस्म के झीर ॾेई करे रत जा टेपा कढदो पियो वञे प्याले में विझदो पियो वञे वो प्यालो भरे करे उन खादिम खे ॾिनई कि मुझे लेला के चजाए तो के मथे जी रत खपे तबे प्याले में मौजूद थई मुझे पेशानी जी रत खपे तबे प्याले में मौजूद थई मुझे गर्दन जी रत खपे तबे प्याले में मौजूद थई हथन बाहुन जी रत खपे सीने पुठिए जी रत खपे सथर जी जंघुन जी रत